जंहिंजो दर्शन हसूरी थव सचो सतराम, इहो झोलियूं भरींदो थव सचो सतराम। अर्थ, उन ई परम पिता परमेश्वर जे दीदार में सचो सुख आहे ऐं उहो ई सभु ख़ुशियूं ॾिए थो। जॾहिं इंसान नाम जे जाप सां पंहिंजे सतगुरु जे ध्यान में मगन थिए थो, तॾहिं हुन जो मन साफ़ सुथरो थी पवे थो ऐं उहो परम पिता परमेश्वर हुन खे पंहिंजो जलवो पसाए थो ऐं सचो सुख ॾेई हुन खे रूहानी ख़ुशियुनि सां बहार करे थो। मक़सदु दुनी साहिब जे हिन पद में असांखे ॼाणायो वियो आहे त उहो हरी सभु सुखदाता आहे, जेको जीव उन जो ध्यानु धरे थो ऐं सचे सतगुरु मार्फत उन जो दीदार पाए थो त उनखे ई सभु ख़ुशियूं दिनीवी तोड़े रूहानी मिलनि थियूं। सच्चा सतगुरु शहंशाह साईं सतरामदास साहिब जॾहिं कोयटा में भगत करे रहिया हुआ त उतां जे बलुच सरदार मेंगल खे, जंहिंखे औलाद न पए थियो, पंहिंजे मुर्शिद चयो त हल दरवेश खां दुआ पिनी अचूं ऐं औलाद लाइ अर्ज़ु करियूं जीअं तोखे पुटु थिए। सरदार चयो त तव्हां पाण पौतल फ़क़ीर आहियो ऐं पोइ हिकु हिंदू पीर ॾांहुं मूंखे छो था वठी हलो। मुर्शिद चयो त इन्हीअ में पाण फाथल आहियूं, इहो हिंदू मुस्लमान जे फ़र्क़ खां घणो मथे आहे। उहो सभ में अलाह ॾिसे थो। जेसी ताईं मुंहिंजो तालुक़ु आहे, मां वटि रूहानियत जी जेका हिकु लोटी आहे, अहिड़ियूं 40 त मां उन ई वटि ॾिसी चुको आहियां। अॻिते मुंहिंजी नज़र नथी पवे त हिन जी मंज़िल किथे आहे। सो वक़्तु न विञायूं, हल त हलूं। सो ॿई हलंदे भगत में पहुता ऐं अची साईं खे औलाद लाइ अर्ज़ु रखियाऊं। मालकनि पलव पातो ऐं फ़क़ीर सां भगत खां पोइ रूहानी राज़ सलियाऊं। जेके ॿुधी सॼी संगत करतार्थ थी ऐं मालिक जी रहमत सां 10 महीने सरदार खे पुटु ॼाओ ऐं जेॾां केॾां साईं जन जी जयकार थी। हिन मां असांखे ॼाण पवे थी त दरवेश या फ़क़ीर, संत, औलिया हिक जा न पर सभ जा हूंदा आहिनि। उन्हनि वटि को फेर फंद न आहे। इहो पुटड़ा बे ॾींदो अथव सचो सतराम, इहो कर्ज़ कटींदो अथव सचो सतराम। अर्थ, उहो मालिक, उहो प्रभु या सचो सतगुरु ई सची शांति बख़्शे थो ऐं सभु मंदायूं माफ़ करे थो। मक़सदु, दुनी साहिब जे हिन पद में असांखे सम्झायो वियो आहे त सचो सतगुरु ई नाम रूपी अमृत सां सचो सुख ॾिए थो ऐं सभु कर्ज़ याने मंदायूं माफ़ कराए थो ऐं पाण में समाए थो। मिसाल, सच्चा सतगुरु साईं सतरामदास साहिब जॾहिं साईं वसणघोट जी वरसी ते रोहिड़ी पहुता त उतां जे गादीसर भाई अमरदास साहिब साईं जन खे अर्ज़ु कयो त हिक ॿिए पुठियां 3 शादियूं कयूं आहिनि पर औलाद कोन थो थिए। चवनि था त औलाद खां सवाइ गत नथी थिए ऐं पाणी बि अॻोतर में नथो मिले। साईं जन फरमायो त हक़ीक़त में ईअं न आहे। ईअं हुजे हा त पोइ छा ही सभु तपस्वी योगी उदासी सभु नरक में वेंदा। औलाद दुनिया जी लालच जो नालो आहे। जीअं दुनिया में हर माण्हू पंहिंजो नालो चाहींदो आहे त कंहिं न कंहिं नमूने माण्हू मूंखे सुञाणनि, साॻे नमूने उन ई जी बि इहा ख़्वाहिश हूंदी आहे त मूंखां बाद मूंखे यादि कनि, यानी चवनि त ही फलाणे जो पुटु या पोटो आहे। बाक़ी ही सभु ईश्वर जी रचना आहे। ही जो सृष्टि हली रही आहे
पाण खे बि उन ई मालिक खां मुंहुं न मोड़णो आहे ऐं घर गृहस्थ में रही उन ई खे पाइणो आहे। सो प्रभु दर अरदास कबी ऐं मालिक जी मेहर सां तव्हांखे औलाद थींदो। प्रभात जो साईं जन भगत ते बीठा ऐं सभु सलोक चवंदा आया। आख़िरी में साईं जन भाई अमरदास खे सलोक लाइ चयो, जंहिं वराणियो त मूं वरसी जे मौक़े ते कॾहिं सलोक चयो ई न आहे। तंहिं ते साईं जन चयो त जेतिरा सलोक ओतिरा पुट। भाई अमरदास 3 सलोक चया ऐं साईं जन चयो त ॿी वरसी ते छोकिरे जी छठी कंदासीं ऐं भाई अमरदास खां मालपुड़नि जो वेलो भंडार बि वठंदासीं। मालिक जी रहमत सां 10 महीने भाई अमरदास खे पुट ॼाओ ऐं ॿी वरसी ते छठी थी ऐं 3 सलोकनि ते भाई अमरदास खे 3 पुट थिया। जुदा जुदा घरवारी मां हर हिक खे हिकु हिकु पुट थियो। पहिरें मां चेतन राम, ॿिए मां गोपाराम ऐं 3 घरवारी मां सुखराम दास थियो। उन ई ॾींहं खां रेड़की ऐं रोड़ी जो नातो हलंदो पियो अचे। बाबल साईं भगवान दास साहिब ऐं दूल्हा दरवेश साईं कन्यालाल साहिब जन चवंदा हुआ त असां दुनियावी तौर पंहिंजो नानो यानी साईं सचा सतराम दास साहिब न ॾिठासीं, पर उहो प्यार असांखे नाने अमरदास साहिब मां मिलियो।